नाज़िम सन में शहरी एक्शन कमेटी तरफ़ां सक़ाफ़ती मंच कचहरी ऐं सूफ़ियाणी राग रंग जी महफ़िल मुनक़िद कई वई। रिपोर्ट करे रहियो आहे सागर सोलंगी। आवाज़ टीवी न्यूज़ जे 6 डिसंबर ते सक़ाफ़त जो ॾींहुं मल्हाइण वारे ऐलान जी सन वासियुनि अजां करे छॾी। सन शहरी एक्शन कमेटी जे तरफ़ां सक़ाफ़ती मंच कचहरी ऐं सूफ़ियाणी राग रंग जी महफ़िल GM सैद हाल सन में मुनक़िद कई वई। हाल खे टुक जे रिलियन ऐं कल्चर जे मुख़्तलिफ़ रंगनि सां सिंगारियो वियो, जंहिं जे करे महफ़िल खे 4 चंड लॻी विया। मंच कचहरी ऐं राग रंग जी महफ़िल में मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि, क़ौमी कारकुननि, शागिर्दनि, उस्तादनि, वापारियुनि अजरकूं, टोपियूं, पटका ऐं नवां जोड़ा पाए वॾे अंग में शिरकत कई। कचहरी में सुघड़नि, ॾोर, बेत, गुजारतूं, ॾहस, हमद, नात, वाई, सिंगार ऐं सुगड़ाइप जूं ॿियूं सुनफ़ूं ॿुधाए पिंडाल में वेठलनि खां ख़ूब दादिल हासिल कयो। जॾहिं त सिंध जे भलोड़ क़ौमी फ़नकारनि मखण फ़क़ीर, अलावरायो शाह, जानी चांडियो राति जी उंदाही में सिंध जा क़ौमी गीत ऐं सक़ाफ़ती कलाम ॻाए महफ़िल में वेठलनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। मंच कचहरी में शाइरनि सैद क़ासिम अली शाह, ग़ुलाम रसूल खुमाण, अली शेर छछर क़ौमी शाइरी ॿुधाए वाह वाह कराए छॾी। उन मौक़े ते शहरिन आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त उनमें अहिड़ा ख़ुशी मुद्दा फराहम करण ते आवाज़ न्यूज़ जी पूरी टीम खे जेको आहे जस ॾियूं था। बेटनि जा मसइला हुजनि या सिंध जे माण्हुनि खे क़ैद कयो हुजे, उन टाइम ते आवाज़ टेलीविज़न पंहिंजो सगारो आवाज़ असेंबली क़ौमी असेंबलियुनि में पहुचाए करे असांखे वधीक सबूत ॾिनो आहे। मीडिया ग्रुप जा शुक्रगुज़ार आहियूं जिन 6 डिसंबर ताईं ॾींहुं मल्हायो आहे ऐं ख़ासि तौर ते आवाज़ टीवीअ जा इंतहाई शुक्रगुज़ार आहियूं जिन ई दोस्तनि मेलो मचा सही। ऐं त चवां थो त हिनखे अञा बि हिनखे अॻिते वधाइजे। ज़िंदा क़ौमियूं हूंदियूं आहिनि, हमेशह पंहिंजे कल्चर खे कॾहिं बि न विसारींदियूं आहिनि। ऐं सभिनी चइरनि दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं हीउ प्रोग्राम करे सिंधी खे उजागर कयो आहे। प्रोग्राम जे आख़िर में सन शहरी एक्शन कमेटी जे अॻवाननि, शहरियुनि, फ़नकारनि, सुगड़नि मदार GM सैद ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़े सिंध ऐं आवाज़ टीवी न्यूज़ जी तरक़ी ख़ुशहाली लाइ दुआऊं पिणु घुरियूं।